टंडे जान मोहम्मद जोबानी मीर जान मोहम्मद बहाराणी टालपुरो जंहिंखे सखी मीर जान मोहम्मद बचवन मीर जान मोहम्मद बिन सईद खान बिन जहीद खान बिन बहार खान मीर बहार टालपुर मियाँ वाल फ़कीर मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जो मुरीद हो। मीर बहार खान टालपुर जो औलाद बहाराणी सजे थो। सखी मीर जान मोहम्मद टालपुर जो वालिद सईद खान बहाराणी टालपुर कलोड़नि जे दौर में जागीरदार हो। जॾहिं मीरनि जो दौर आयो तॾहिं सिंध जे वाली मीर फ़तेह अली खान टालपुर हिन ख़ानदान जे मरतबे मूजिब सखी मीर जान मोहम्मद खान खे मकान गिरहड़ तालके डिगड़ीअ जी 3000 मीर बहग जागीर जी संद अता कई। इन्ही जागीर में पोइ मीर जान मोहम्मद खान बहाराणी टालपुर पंहिंजे नाले सां टंडो जान मोहम्मद तामीर करायो। सखी मीर जान मोहम्मद टालपुर जे वालिद मीर सईद खान ऐं ॿियनि बहाराणी टालपुरनि जा अब्दुल रहीम गिरोड़ीअ सां वेझा तालुकात हुआ ऐं गिरोड़ीअ ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारीअ वारे जो मुरीद ऐं ख़लीफ़ो हो। तंहिं करे इन्ही गिरोड़ीअ जे चवण ते बहाराणी टालपुर ऐं ॿिया माण्हू इन इलाइक़े टंडो जान मोहम्मद जा दरगाह लवारीअ जा मुरीद थिया। सखी मीर जान मोहम्मद टालपुर मिटीअ जे कचे थले ते वेंदो हो जेको अॼु बि मौजूदु आहे। इन्हीअ थले खे आमतौर सखीअ जो थलो चयो वेंदो आहे। सखी मीर जान मोहम्मद टालपुर सन 1832 ईस्वीअ ते वॾी ॼमार में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह ख़ुदादाद ॻोठ ख्वाजा सदा तोरा कब्रिस्तान में आहे। संदसि पुटु मीर हसन अली खान खे मेजर गोल्ड जी तजवीज़ मूजिब बरतानवी सरकार 28 मार्च 1861 ईस्वीअ में देह गिरहड़ में 2196 बेग ऐं प्राण जे किनारे 146 बेग एराज़ी वारी जागीर बहाल करे संद ॾिनी वई हुई। मीर हसन अली खान बहाराणी टालपुर 1295 हिजरी मुताबिक़ 1878 ईस्वी में वफ़ात करे वियो हो। मीर हसन अली खे 3 पुट हुआ। हिकु मीर अहमद खान, ॿियो मीर ख़ुदाबख़्श खान ऐं टियों मीर मोहम्मद खान। संदसि पुटु मीर अहमद खान खे मीर हाजी जान मोहम्मद खान सानी नाले पुटु हो जेको 1338 हिजरी मुताबिक़ 1919 ईस्वीअ में वफ़ात करे वियो हो। उन मीर हाजी जान मोहम्मद सानीअ खे 2 पुट हुआ। हिकु मीर हाजी कादर बख़्श वफ़ात 1356 हिजरी ऐं ॿियो मीर हाजी अहमद खान वफ़ात 1370 हिजरी मुताबिक़ 1951। मीर हसन जे ॿिए पुटु मीर ख़ुदाबख़्श खान खे 2 पुट हुआ। हिकु मीर हाजी अब्दुल्ला खान वफ़ात 1370 हिजरी, ॿियो मीर हमज़ा खान वफ़ात 1352 हिजरी मुताबिक़ 1933 ईस्वीअ। मीर हसन अली जे पोटे मीर हाजी अब्दुल्ला खान खे मीर हाजी ख़ुदाबख़्श खान बहाराणी टालपुर नाले पुटु हो जंहिंजी वफ़ात 1395 हिजरी मुताबिक़ 1975 ईस्वी में थी हुई। तंहिंजो मीर हसन अली टालपुर पर ॾाॾो हो। उन मीर हाजी ख़ुदाबख़्श टालपुर नाले सां टंडो जान मोहम्मद शहर में कॉलेज, स्कूल ऐं रांदि जा मैदान आहिनि। मीर हाजी ख़ुदाबख़्श टालपुर जी सखावत जो ओहञाण इहे इमारतूं अॼु बि टंडो जान मोहम्मद शहर में नज़र अचनि पियूं।